एसएसपी ऑफिस सांगड़ में सॼे ज़िले जी पुलिस स्टेशननि जे केसनि जी जांच लाइ मुक़ररु थियल आईओज़, एसआईओज़ ऐं नवनि तरक़ी माणींदड़ एएसआईज़ ऐं पुलिस स्टेशन्स जे हेड माहिरनि लाइ तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन ख़ासि तौर ते शिरकत कई। हुन नवनि तरक़ी माणींदड़ एएसआईज़ खे हिदायत कई त हाणे उन्हनि जी ज़िम्मेवारी वधी वई आहे ऐं हू केसनि जी जांच करण जे लाइ अहल थी विया आहिनि त जीअं हू पंहिंजे नई ज़िम्मेवारी खे मौसर तरीक़े सां अदा करे सघनि। एसएसपी वधीक चयो त केसनि जी जांच मेरिट ऐं प्रोफेशनल तरीक़े सां कई वञे त जीअं जवाबदारनि खे सज़ा मिली सघे। सेमिनार जी तरबियती सेशन खे ख़िताब कंदे डिप्टी डिस्ट्रिक्ट पब्लिक प्रोसिक्यूटर शेरगुल खान न्याज़ी एंटी रेप एक्ट 2021 ते लेक्चर ॾिनो। हुन कानून जे मुख़्तलिफ़ शिकनि जी तशरीह ऐं वज़ाहत कई ऐं हुन कानून ते अमल दरामद करण लाइ जांच बाबति ॼाण ॾिनी। हुन पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त आईओज़ साहिबान पंहिंजो कमु ख़ुलूस ऐं ज़िम्मेदारी सां सरअंजाम ॾियनि। उन मौक़े ते पीडीएसपी सांगड़ ज़किया कोरेचो ऐं एडीपीपी दिलशाद ख़ान ग़ोरी पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।